खैरपुर नाथन शाह में हर साल जिया हिन साल महराण स्कूल तरफां एक ॾींहुं रांदियुनि जो मेलो लगायो वियो आहे। मेले में फुटबॉल, रेस, रसो छिकण, बैडमिंटन, क्रिकेट ऐं ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला थिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे खैरपुर नाथन शाह जो रिपोर्टर मोहम्मद असलम शेख। जी मोहम्मद असलम। नाज़रीन, हिन वक़्तु मां मौजूद आहियां खैरपुर नाथन शाह डिग्री कॉलेज जे ग्राउंड ते। हिते मेराण पब्लिक हाई स्कूल जे तरफ़ खां हर साल जीअं हिन साल बि एनुअल स्पोर्ट्स प्रोग्राम जो ॾींहुं मुनक़द कयो वियो आहे ऐं हिन प्रोग्राम में स्कूल जे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जा शागिर्द ऐं स्पोर्ट्स सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि हिन जेको प्रोग्राम में जेको हिसो वरितो आहे। हिन स्पोर्ट्स प्रोग्राम में रसा छिकी सां गॾोगॾु दौड़, बैडमिंटन, क्रिकेट ऐं फुटबॉल जी जेका रांदियूं कराई वयूं आहिनि। हिन प्रोग्राम जो जेका निगरानी कंदड़ मेराण पब्लिक स्कूल जे तरफ़ खां खटींदड़ जेके शागिर्दनि में शील्ड जा तोहफ़ा बि ॾिना विया आहिनि ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हितां जे नौजवान जो इहो ई चवणु आहे, सिंध हुकूमत खां इहो ई हिननि मुतालबो कयो आहे त खैरपुर नाथन शाह में हिकु 7 लख जी आबादी रखंदड़ शहर खैरपुर नाथन शाह में हिन वक़्त ताईं को बि ग्राउंड मौजूदु न आहे। मेराण हायर सेकेंडरी स्कूल जे तरफ़ खां जेको अॼु प्रोग्राम थियो आहे स्पोर्ट्स डे, जंहिंखे स्पोर्ट्स गाला चयो थो वञे। अॼु उन्हनि में मुख़्तलिफ़ रांदियूं थियूं, जंहिंमें क्रिकेट आहे, टग ऑफ वार आहे ऐं रनिंग जा मुक़ाबला थिया आहिनि। मुक़ाबलनि में खटींदड़ खे एवॉर्ड पिणु ॾिना वेंदा। यकीनन असांखे सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं एजुकेशन जे मिनिस्टर सरदार शाह खे असां इहो अपील था कयूं त असांखे हिकु अलॻि ग्राउंड ॾिनो वञे। यकीनन शाह खे हिकु क्रिकेट ग्राउंड जी ज़रूरत आहे। बेसिकली ॾिसो, नौजवाननि में तालीम सां गॾोगॾु फिज़िकल एक्टिविटी बि ज़रूरी हूंदियूं आहिनि। जेकॾहिं इहे सभु शयूं न हूंदियूं त असांजा नौजवान छा कंदा, वक़्तु गुज़ारण जे लाइ ग़लति जॻहियुनि ते वेही सघनि था, होटलुनि ते वेही सघनि था। ॿियूं सहूलियतूं त परे जी ॻाल्हि आहिनि, पार्क्स वग़ैरह, इहे सभु हर शहर जी बुनियादी ज़रूरतूं आहिनि। जे माशरे में जेको सिहतमंद जिते माहौल हुजे उते रांदियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। त अहिड़े हिसाब सां त असांजो अॼु जेको इवेंट मल्हाए पियो वञे, मेराण सेकेंडरी हायर एजुकेशन खैरपुर नाथन शाह जे हवाले सां अॼु जेको ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे, तमामु बहितरीनु। असांखे ग्राउंड मिलियो वञे खेॾण लाइ, नाथन शाह में को बि ग्राउंड न आहे खेॾण लाइ। त असां ही मेराण हाई स्कूल ऐं कॉलेज तरफ़ां खैरपुर नाथन शाह में हर साल स्पोर्ट्स मेलो मल्हाईंदा आहियूं ऐं असां वटि हिकिड़ी शइ जी कोताही आहे त असां वटि केन शाह में कॉलेज ग्राउंड कोन्हे। हिन हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कनि त हिन शहर खैरपुर नाथन शाह में कई बार ग्राउंड जे मद में आयल पैसा बि आया आहिनि, पर हिते ग्राउंड न ठाराए ॾिनो वियो आहे। हिननि इहो ई हुकूमत सिंध खां मुतालबो था कनि त हिन शहर में ग्राउंड जेको आहे सो ठाराए ॾिनो वञे, त जीअं हितां जा नौजवान छोकिरा होटलनि ऐं ॿियनि जाइनि जी वञण जे बजाए उते ग्राउंड ते अची रांदि खेॾनि ऐं इंटरटेनमेंट हासिलु कनि।